वासियो हक़ मौजूद जीअं त सिंध जी सूरत हाल खां तव्हां सभु साॻा आहियो, पर उन जे बावजूदि मुंहिंजे ज़हन में कुझु गुज़ारिशूं अॻियां रखां थो। सिंध जी जल हुबल वतन मिनल ईमान बि आहे। असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त उन जी हिफ़ाज़त कयूं, अहिड़ी हिफ़ाज़त कयूं जीअं कल्ह बलोचिस्तान जे गैरतमंद सरदार यार मोहम्मद रिंद बलोचिस्तान जी थञ मल्हाईंदे दुनिया जे साम्हूं ज़ालिम दुश्मन क़ुवतनि खे मुंहं में भुंडो ॾींदे चयो त बलोचिस्तान जो सियासतदान, हुक्मरान या कंहिं इदारे जो अॻुवाण छो न हुजे, खेनि बलोचिस्तान जी अंच बि ज़मीन न मिलंदी। सलाम सरदार यार मोहम्मद रिंद जी अज़मत खे। ऐं वरी चयो त सिंध जी ग़ैरत ऐं ज़मीर जी ख़बर न आहे कॾहिं जाॻंदी, उहे सिंध वारा ॿुधाईंदा। इस्लाही तौरु ॾिठो वञे त उहो सिंध जे भोतारनि सां मुख़ातिबु हुओ ऐं चई रहियो त सिंध जा सरदारो भोतारो मीरो पीरो पंहिंजे सुतल ज़मीर खे जाॻायो, विकिरो थियल ख़मीर खे वापसि वरायो, उन विकिरो थियल मंडीअ मां वापसि वरायो। अञा वेल टरी न आहे, सिंध सरापा एहतिजाज आहे। पीपल्स पार्टी सां लाॻापियल धुरियुनि खे ख़बर हुजणु घुरिजे त पीपी सिर्फ़ु हिन वक़्तु सिंध में ई मौजूदु आहे, ॿियनि सूबनि मां खेसि तॾावेड़ थी चुकी आहे। अहिड़ी सियासत जेका दरिया ऐं सिंध खपाए, अहिड़ो सोनी घोरियो जेको कन चिने। हाणे सिंध जी अवाम खे सम्झणु घुरिजे त भोतारनि जो घेरा कनि, उन्हनि जो उताकुनि ते वञणु बजाए बाइकाट कनि, छो त सिंध जा हक़ वठणु बजाए भोतार सिंध खपाए चुका आहिनि। हीअ भोतार मीर पीर बुज़दिल ऐं भाड़िया आहिनि। अगरि उन्हनि खे सियासत करणी आहे त सरदार अख्तर मेंगल जी ऐं सरदार यार मोहम्मद रिंद जी आहे, जेके नंगनि दंगनि ऐं ज़मीनुनि जी हिफ़ाज़त ॼाणनि था। सियासत बि उन्हनि खे सूंहे। हिननि भाड़ियुनि भोतारनि जे लाइ सियासत दलाली आहे। सिंध जे सालिमियत या मुआशी हक़नि जी हिफ़ाज़त करणु संदन फ़र्ज़ु आहे। को सिंधी समाज ते अहसान न आहे, छो त पाकिस्तान 77 सालनि जो आहे ऐं सिंध सदियुनि खां फितरी ऐं जाग्राफ़ी मुल्क आहे। सिंध जा हुक्मरानो उस्ताद जे बुख़ारीअ जी सदा खे सम्झो, गुलमा कोको न थींदो न थींदो, बुख़ारीअ खां धोको न थींदो न थींदो, जेको न मल्हाए थञ जी जल जी, अहिड़ो को थोको थींदो न थींदो। सिंध सलामत।